ख़बरां सां शेयर कंदासीं। घोटकी मां रिपोर्ट मोहम्मद ईसा कोलाची। घोटकी सीशन कोर्ट में मुबीना शनवाई ते ईंदड़ चाचड़ ऐं कोलाची बिरादरी जे धुरियुनि जा माण्हू घोटकी सीशन कोर्ट जे 12 मेन गेट ते पुराणे हलंदड़ तकरार तां सुरोटन लठियुनि जो हिक ॿिए मथां आज़ादाणो वसकारो लाए ॾिनो। जहिड़े दौरान 3 कोलाची ज़ख़्मी। तफ़सील मूजिब गुज़िरियल कुछ महीननि खां हलंदड़ कोलाची बिरादरी जो संगावती तकरार चाचड़ बिरादरी सां हलंदड़ हो, जो कोलाची बिरादरी जो जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल आहे। संदसि हाज़िरीअ बाद महबूब अली कोलाची, रोशन अली कोलाची सीशन कोर्ट 12 मेन गेट ते पहुता, जिते चाचड़ धुर लठियुनि सुरोटन सां हमलो करे ॾिनो ऐं सख़्त ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मी सिविल अस्पताल घोटकी मुंतकिल। आख़िरी इतलाउनि ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो। होॾां ज़ख़्मियुनि जे रिश्तेदार अब्दुल ख़ालिक कोलाची मीडिया खे ॿुधायो त जवाबदार महमूद चाचड़, मोहम्मद नवाज़ चाचड़, लौंग चाचड़ वारनि माण्हुनि जो टोलो करे लठियुनि सुरोटन सां कोर्ट जी मेन गेट 12 हमलो कयो, जो हुन आला अख़्तियारनि सेशन जज घोटकी ऐं SSP घोटकी खे अपील कई त मामले जी जांच शुरू करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। घोटकी ए सेक्शन थाणे जे वॾे मुंशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिन्ही धुरियुनि जी हिक ॿिए मथां एनसियूं दाख़िल कयूं वयूं आहिनि।